सके जो गरीब मिस्किन जी मदद आहे इन करे ज़रूरी न आहे त ईद जे ॾींहुं अदा कजे रमज़ान मुबारक बीठो कंहिं वक़्त बि तव्हां जेको आहे सो फितरानो अदा करे सघो था ॿिया हुनजी काई पाबंदी कोन्हे को ईद जे ॾींहुं ॾिजे हुकुम इहो आहे ईद खां अॻु में ॾिजे बेहतर इहो आहे त जंहिं वक़्त बि माण्हू खे तौफ़ीक़ हुजे पैसा हुजनि वो गरीब मिस्किन हक़दार मिली वञे उनखे माण्हू फितरानो अदा करे छॾे फितरा जी चार शयूं कणिक जो अटो 2 किलो कणिक जो अटो 2 किलो या उनजी कीमत जव 4 किलो या उनजी कीमत किशमिश 4 किलो या उनजी कीमत खारकूं 4 किलो या उनजी कीमत ये 4 शयूं आहिनि सदके फ़ितर जेके अदा करणी आहे वो जंहिंखे अटे जी तौफ़ीक़ आहे वो अटे जा पैसा ॾे जैसे खारकुन की तौफीक वो खारकुन या खारकुन जा पैसा दे जैसे जवन की तौफीक वो जव या उन की कीमत दे जैसे किशमिश की तौफीक वो किशमिश या उन की जेको आहे सो कीमत दे जंहिंजी माण्हू वटि पाण जो सर हुजे ऐं जंहिंमें गरीब मिस्किन जो भलो थिए उहो माण्हू अदा करे असां अमूमी अटे जूं कीमत इन करे ॿुधाईंदा चवंदा आहियूं जो यो अदा करण में माण्हू खे सवलो हूंदो आहे बाक़ी जेकॾहिं अलाह रब्बुल इज़्ज़त कंहिंखे वधीक जी ताक़त ॾिनी आहे कंहिंखे खारकुन जी ताक़त अदा करण जी खारकुन जी या जवनी या किशमिश जी या उनजी कीमत जे अदा करण जी ताक़त आहे त उहा शइ ते अलाह रब्बुल इज़्ज़त हुनजो ओतिरो अॼु सवाल अता फरमाईंदो उहो बि जंहिंखे ताक़त आहे उहो फितरानो अदा करे पर मसाकीन ताईं पहुचाए अल्लाह ताला मुखे अमल की तौफीक अता फरमाए।